तकरार, हाय तकरार। दादा सजावल जे मक़सद जे मथो पाणी हारजी वियो। हाणे हू पंहिंजो मुंहुं मथो पिटींदो हूंदो। न सुल्तान, तूं सजावल खान खे न सुञाणी। उनजी सॼी ज़िंदगी फॾण ऐं फसादनि में गुज़री आहे। हू पंहिंजो मुंहुं मथो कोन पिटींदो हूंदो, पर असांजो मथो फाड़ण जो सोचे रहियो हूंदो। ज़ाहिर आहे रेस, वो खोड़ियूं त हणंदो। ओताक ते वक़्तु विञाइण खां बहितर आहे त तव्हां बहावल ऐं शामीर जी मदद कयो। जो सजावल खान कंहिं वक़्तु बि उन्हनि जे मथां हमलो करे सघे थो। जेकॾहिं उहे सजावल खान जे हथ चढ़ी विया न, त पोइ चोरनि ताईं पहुचण सजावल खान खे आसान थींदो। दादा आख़िर इहो चोर कहिड़ो आहे जंहिंजे पकड़ण सां अव्हां खे ख़ौफ़ आहे? को बि ख़ौफ़ न आहे सुल्तान। मां इन कारतूस खे ज़ाया करणु नथो चाहियां, जेको अॻिते हली न सजावल खान जे सीने ते हलंदो। पर जे पहिरें कम में असां इन कारतूस जी हिफ़ाज़त न कईसीं न, त इहो कारतूस ज़ाया थी वेंदो। ऐं पोइ असां सजावल खान ते कॾहिं बि काबू पाए न सघंदासीं। जेकॾहिं उहो माण्हू एॾो अहम आहे, पोइ हिन बहावल ऐं हुनजे छोरे खे रस्ते ताईं हटाए छॾियूं। हक़ ते इहो मूसो तुंहिंजी सोच ते ॾमरियो, पर जेकॾहिं मां हिक खे बचाइण जे लाइ ॿिए खे माराइण शुरू कयो न, इहे त कुझु सालनि में मुंहिंजो ॻोठु ख़ाली थी वेंदो। ऐं पोइ मां छा रिढुनि ऐं बकरियुनि ते पंहिंजी चङमुड़सी हलाईंदुसि? सालू जेकॾहिं तवाई न वठई त मुंहिंजे ॻाल्हि ते ध्यानु धरींदो। शादीअ खां वठी हिन महिल ताईं तुंहिंजनि हुकुमनि ते त हलंदो थो अचां, अञा कहिड़ो ध्यानु धरिया? ॻाल्हि इहा आहे त तूं छोकिरीअ हलीमा जी सङा बदी वते थो ॻोल्हींदो। थोरो इहो ख़्यालु करे, छोकिरी परिणजी वई त हिन घर जी सार केरु लहंदो? मां जॾीअ खे उथण वेहण में केरु मदद कंदो? ॻाल्हि ता ॿुध, तो घर जो कमु कयो कॾहिं जो इन लाइ परेशान थी थी? इहो त हाणे मां खट ते किरी आहियां तॾहिं तो घर जो कमु संभालियो आहे, न त मां ई त मोह ॾींदी हुअसि सॼे घर सां। मूं त कॾहिं न आहे ॾिठो त तूं खट तां उथी हुजी। जीअं परिणजी आई तीअं ई खट ते पई आहीं। हिन ॻाल्हि ॿुध, इहो कुड़ पहाज वारो तुंहिंजो जहिड़ो मूं सां गंढियो पियो आहे। अलाए कॾहिं मां मरंदसि, मुंहिंजी जिंद छुटल। हाणे ॻाल्हि ॿुध मुंहिंजी। जी साईं, हुकुम कयो। मां चवां थी पई त धीअ हलीमा जे शादीअ खां पहिरियों पुट मूसा जो संग कर, नूह घर में अचे, पोइ हलीमा जी शादी कराए छॾ। हिन भागे छोरे खे केरु संग ॾींदो? किथां संग वठा? अरे छोकिरनि में बरकत आहे। माण्हुनि खां संग को वठे को नथो पियो, ऐं तूं वरी चए थो पियो त केरु संग ॾींदो? कंहिंखो घुर त कर त पोइ ख़बर पवे न। भली संग मिले बि सही, पर मां इन लोफर खे परणाए उन न्याणीअ जूं बदुआऊं खाइण नथो चाहियां। मूंखे पिटण लाइ हिकिड़ी तूं ई काफ़ी आहीं। वञी मर, वाह ख़ुदा पाड़ा पटई, तो साम्हूं जी जाइ नाहे। केरु ॻाल्हाए? जेको ॻाल्हाए सो पाओ पंहिंजे कंध में पाए। पिट पिट वॾा झोल झले पिट, सालू तोखे निधण को हथ अची वियो आहे। रुगो ॼाड़ी रुगो किरोध फासी आऊं न माता। हाणे बड़ बंद कंदे न वरी कीअं हेॾो पाओ पंहिंजी कट मां मॻा बेड़ा हेॾो फारो उछलाइण थो साईंजो। मारी चवे साफ़ो पियो, हेॾी धड़की न आहियां तो जहिड़े जी कान कढां। मोह न ॾिसजई, मर। तुंहिंजे माउ पीउ मूंखे ॾिनो, उन खां पोइ तुंहिंजी सार न अथऊं त जेरी आहियां मरी वई। तो जे मूं छॾ खणंदो। कर ख़बर लाला, वज़ीर कुछ ॾींहंनि खां नज़र नथो अचे। सोट हू हैदराबाद वियल हो, कल शाम वापसि आयो आहे। पोइ अञा ताईं असांखे भला मुंहुं न ॾेखारियो अथई।
अधा कल वज़ीर आयो हुयो ऐं तव्हांजो इंतज़ार बि कयईं। इंतज़ार करे वरी वापसि मोटी वियो। लाला ख़ैर जो कमु हैदराबाद में? हाँ सोट, हिकिड़ो दोस्त पैसा वठी वियो हो, मोटाइण वारी ॻाल्हि ई कोन पियो करे, उन ॾांहुं वियो हो। अॼुकल्ह माण्हू पैसा वठी त वेंदा आहिनि पर ॾींदा न आहिनि। सजावल खां अलाए केतिरा माण्हू पैसा वठी विया आहिनि। घणो ई हिनखे चवंदी आहियां त हथ खे रोक रोक, मजाला ही मुड़े। कंहिं बि मजबूर ऐं अड़ियल माण्हू खे ॾिसी करे मुंहुं फेरजे, इहो घटि में घटि मूंखां कोन पुॼंदो। उहो त सही आहे सोट, पर असां वक़्त ते कमु अचूं था त हू वापसि बि था कनि न, पर वापसि करण खां आऊं ठो। अचे वठ लाला, मां ओताक ते थो हलां, तूं वज़ीर खे वठी जल्दी ओताक ते पहुच। को कमु आयो उन बाबति हुन सां ॻाल्हाइणो आहे। जल्दी अच। जी सोट, वठी थो अचांसि। लाला तूं सजावल खे चओ त पैसनि ते हथ ॾे, ॾिसी कोन थो त कीअं रत वहाए थो पैसा कमाए ऐं उन्हनि ई पैसनि खे पाणी जीअं वहाए थो छॾे। अजय सोट आहे दिलि जो बादशाह माण्हू, न की असांजी थो ॿुधे न वरी अव्हां जी। हला सम्झाईंदुसि के चङो वठो, मां हलां। भाॼाई तूं पैसनि जे लाइ परेशान न थी, अदा जा हथ सोना आहिनि। सॼी ज़िंदगी वक़्तु न हूंदो, कुझु पैसा जोड़े इन किने कम खे छॾे ऐं को सुठो कमु करे त सॼी ज़िंदगी सुकून सां गुज़रंदी। जी रेसे ओ या अगी छोरी रेसे अगी छोरी आहे न, या तव्हांजो जो कमदार आहे न लीमो उन जी आहे, ऐं जी पोइ छोरी आहे न या सालू वांदे जी आहे। काला कालो खोड़ी हा, लीमे जी छोरी खे ॾिठो हुअमि त कच्ची अंबड़ी हुई, हाणे त सफ़ा टपुको अंब लॻी पई आहे। बाबल साईं, जी छोकिरी तव्हांखे वणे थी न त लीमो तव्हां कंधु कोन कढाईंदो ऐं तव्हां परे थोरी ईंदो। न गुलण, अञा शादीअ जो सोचियो न आहे, बाक़ी वक़्तु आयो त पोइ ॾिसंदासीं। ॾिसी पई न रेस कीअं दोॾा फाड़े पियो ॾिसे, छा सोचींदो हूंदो? चवंदो छोरियूं सफ़ा के वांदियूं आहिनि। चरी अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। बाबा चवंदो आहे रेस असांजे ॻोठ जे लाइ फ़रिश्तो आहे। हूअं ई त कमदार चमचा ई त हूंदा न। चंट्री तू मुंहिंजे पीउ खे चमचो थी चए, छोरी ॾाइण तू मुंहिंजे पीउ खे चमचो थी चए, बी त मां तुंहिंजो टंगू थी वञा। चमचा चमचा चमचा, बीह 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 बीह। सोट तोखे यादि पियो करे, हल त सोट तां थी अचूं। ख़ैर में यादि कयो अथसि। सोट खे असां मथां शक थी पियो आहे, उपता सुपता सुवाल कंदी, होश में रही जवाब ॾिजेसि। शक थो करे, छड़ा को उबतो कमु कयो अथव या जो मूंखां लिकायो पिया? ॻाल्हि त ॿुध, हिननि कॾहिं हिन में सुठा कम कया आहिनि छा जो हाणे पुछींदो ओ पुतो कम त कोन कंदो न बा? न मां अहिड़ी ॻाल्हि न आहे। अदा खे जंहिं ॾींहुं हैदराबाद मोकिलियुमि न, हुन ॾींहुं सोट जी चोरी थी वई। अदा न घर हो न पेरे वारनि सां, सो सोट खे त शक थींदो न। इन जो मतिलबु आहे त सिजावल खान जो असां ते भरोसो अञा न आहे छा? जेसी ताईं हिन सिजावल जो भरोसो खटे न का संग न कढंदव न, तेसी ताईं तव्हां ईअं सटुनि में हूंदव। अम्मा, सोट जो त असां भरोसो हासिल करे वठंदासीं, बाक़ी उतां संग कढण जी ॻाल्हि न कर। सोट त असांखे संग ॾींदो ई न, ऐं न ई वरी असां को संग वठंदासीं। हा मां अदा सही थो चए, वधीक वार विछाइण जी का बि ज़रूरत न आहे। बाक़ी मिट आहियूं, रत आहियूं, हिक खानदान जो खून आहियूं। जे इज़त ॾींदो न त इज़त वठंदो, भरोसो विञाईंदो त पोइ धोखो खाईंदो। पुट फ़िलहाल पंहिंजे सोट खे धोखे ॾियण जी का बि तकड़ न कयो। हिन वक़्तु हू पैसे ऐं ताक़त में असां खां 1000 दफ़ा ॾाढो आहे। जेकॾहिं कुझु बि कयो न त मारिया वेंदो। बाक़ी जॾहिं हुनखे कमज़ोर ॾिसो न त पेर कढण में देरि न कजोसि।
बाबा मानो मुड़सन सां गबियो है बेगरत ऐं भाड़ियनि सां न। यारनि जे करे असां पंहिंजो पाण खे गुआए छॾियोसीं। पुठी वराए बि असांखे कोन ॾिठो त को असां मुआसीं या बचासीं। पुट ख़बर कान थी पवे यारनि खे सुञाणप में मूंखां भुल कीअं थी वई। बाबा ही चौथों या पंजो चक्कर आहे जो ॿियनि जे करे तो असांखे मुसीबत में विधो आहे। अदा इहो कॾहिं कॾहिं थी वेंदो आहे। इहो क़िस्मत जो खेल आहे। कंहिंजी निरड़ ते त न आहे लिखियल त कोई अचे धोखो ॾींदो। अदी क़िस्मत जा खेल घटि बाबा जा खेल घणा ठहंदा आहिनि। पुट तूं नाराज़ छो थो थी? बाबा मां तुंहिंजे मथां नाराज़ नथो थियां हुननि जे मथां थो थियां। पुट दर तां महिमान ऐं मुसाफ़िर मोटाइण मूंखे ॾाढा ॾुखिया लॻंदा आहिनि। बाबा इहे न महिमान हुया न मुसाफ़िर हुया। बाबा चोरनि ऐं ठगनि खे बि महिमान सम्झी उन्हनि जो बि आदर बि कंदो आहे। पोइ उहे ई फाही जो फंदो ठाहे असांजी गीची में विझी ईंदा आहिनि। पुट मसलो हल थी वियो तूं बि खणी दरगुज़र कर। बाबा मसलो उथियो ई त हाणे आहे। बात अञा हाणे भरी आहे ऐं तूं थो चई त मसलो हल थी वियो। तूफान त अञा हाणे खड़ो थींदो। सजावल खान जेको तव्हां वज़ीर खां कमु करायो था उहो असां बि करे सघूं था। हुकुम कयो करिणो छा आहे? अड़े ॾे अकबर हेॾे ॾिस थोरो चुप कंदे। अड़े हेतिरा साल मूंसां गॾु रहिया हो तॾहिं अञा ताईं मूंखे सुञाणे न आहे सघिया। हे मुड़ुस कमु अरे तव्हां को कमु पुॼी हा त ॿियनि खे तकलीफ़ छो ॾियां। हाणे बसि करे वे हे कमु करे। सोट हुकुम कयो मुंहिंजो भाउ वज़ीर हाज़िर आहे। वज़ीर नवाब खान जी चोरी करणी आहे। अथई दम करे वेंदे। सोट नवाब खान जे ॻोठ मां चवंदो त मां कंहिंजो बि ढोर कढी ईंदुसि। वज़ीर नवाब खान मुझे ढोर छोड़ायो आहे। जेकॾहिं मां नवाब खान जे ॻोठ मां कंहिं हारी नारी या कंहिं मिसकीन ग़रीब जो थो ढोर छोड़ायां त माण्हू मुंहिंजे नाले मथां थुकींदा। बाक़ी छा सोट नवाब खान जे बंगले मां चोरी करणी आहे? लाला नवाब खान जे ॻोठ में ई न पर उन जे घर में घिड़ी चोरी करणी ऐं उन्हनि जी रनुनि जा कपड़ा चोराइणा आहिनि। नामुमकिन आहे सोट नवाब खान जे घर में घिरण नामुमकिन आहे। जेको बि नवाब खान जे घर घिरंदो न उहो मारियो वेंदो। बाक़ी तूं छा थो चवणु चाहीं त नवाब खान जे कमदार ई चोरी करे अचे? सोट मां कोशिश कंदुसि थी सघे थो मां इन कम में कामयाब बि थी वञा। दादा तूं जाकुल खां कमु वठि चईं छा तूं? लाला मां कॾहिं थो चवां त वज़ीर अकेलो वञी नवाब खान जे ॻोठ मां चोरी करे। नवाब खान जे ॻोठ जो को चोर पाण सां मिलायो इहो कमु हे गॾिजी ॿई ॼणा कनि। हा वज़ीर आहे को नवाब खान जे ॻोठ जो को चोर जेको तुंहिंजो संगती हुजे? हा हा सोट असल में सोट उतां जे चोर सां मुंहिंजो को बि वास्तो कोन्हे। बाक़ी हा उतां जो को वास्ते वारो निकिरी पियो न पोइ त कमु आसान थी वेंदो। वज़ीर त पोइ वञ पंहिंजी कोशिशि कर उतां जे कंहिं चोर सां वास्तो वधाए उन सां संगत पकी कर। ठीकु आहे सोट मां कयां थो कोशिश। सोट असांखे हाणे इजाज़त। ठीकु आहे लाला तूं भले हाणे वञ। लाला तूं मुंहिंजे शक खे हवा ॾेई वियो आहे। तोखे मूं केतिरो सम्झायो आहे सोट जो तो मथां शक थी पियो आहे। जेको बि ॻाल्हाई सोचे सम्झी ॻाल्हाइजांइ। जेकॾहिं मां तोखे न रोकियां ऐं तूं मूंसां जो नालो खणी वेही रही आहीं त सोट जे ओताक ते तव्हां ॿई टंगियल हुजो। अदा जॾहिं मां घरां निकितो हुयुमि इहो सोचियो हुयुमि हैदराबाद वञण मुतालिक़ सोट मूंखां इहो सुवाल ज़रूरु कंदो त उन वटि ॿिया चोर खुटा आहिनि जो तोखे मोकिलींदो। सोट चोरनि जी नानड़ी अथई नानड़ी। हिक खां मथे हिक चोर सां वास्तो अथसि। अदा इन जो मक़सदु त सोट मुंहिंजो अघु वठी इहो ज़ाहिर करणु पियो चाहे त ॾातल खान जे ॻोठ जो कहिड़ो चोर मूंसां गॾु आहे।
जेकॾहिं न खणी हा नालो त असां ॿई ओताक ते उबता टंगिया पिया हुजूं। छा ॻाल्हि आहे साईं? जी आया हो त ख़ामोश ख़ामोश था लॻो। न तव्हां मुंहिंजे वारनि में आङुरियूं फिरायूं, न वरी मुंहिंजे हुस्न जी तारीफ़ कई। ख़ामोश किथे आहियां मुंहिंजा साईं? ख़्यालनि ई ख़्यालनि में तुंहिंजे हुस्न जी देवी मूं आॾो रक़्स पई करे। सच पुछी मुंहिंजा साईं त मां माज़ी में एॾो लही वियुसि जो तुंहिंजी जवानी मुझे आॾो रक़्स करण लॻी। तुंहिंजी उन हुस्न ऐं सूंहं खे ॾिसी मां त बुत बणिजी वेही रहियसि। इहो त मुंहिंजे ज़हन मां ई लही वियो त का हुस्न जी मलका मुंहिंजे कमरे में मुंहिंजो इंतज़ार थी करे। ॿिए खे वणाइण त साईं कोई तव्हां खां सिखे। मां वणाया कोन थो, पर इहा हक़ीक़त आहे मां त अज़ल खां वठी हुस्न जो दीवानो रहियो आहियां। पर मुंहिंजे हुस्न खे त ही ज़ालिम वक़्तु पंहिंजे वहकरनि में लोड़ींदो थो वञे। तूं परेशान न थी मुंहिंजी राणी। वक़्तु जेकॾहिं तुंहिंजी जवानी खे लोड़े बि छॾियो त मां तुंहिंजो अक्स खणी तुंहिंजे आॾो बीहंदुसि ऐं पोइ असां ॿई गॾिजी उन सां प्यार कंदासीं। परे थी वनी रुल वनी धिका खा। बाबा मुखे दे मां हाँ तो परे थी बाबा तोखे चयो मन त परे थी। छॾे समा छॾेस पिणे जे ज़िद जी ख़बर न थई। ज़िद ते चढ़ंदो आहे त छेणा बि फके वेंदो आहे। अच्छो मुंहुं आहे सभिनी जो निभागी रन गिचीअ में लगी आ। जीअं परण जी आयो आहे न तीअं खट तई वेठी आहे लथी न आहे। मां त थियसि बेवस बीमारी खाई वई जे न त तो जड़े जी मां कान कढां। जॾहिं छोकरी कम करे थी तॾहिं बि तूं ज़िद ते चढ़ियो बीठो आहे। अम्मा अम्मा बाबा ज़िद ते नाहे। बाबा के घर जे कम करण जो बहानो मिली वियो आहे। सोचे थो जेकॾहिं घर जो कम न कंदुसि त शहरु मूंखे घर में वेहण कोन ॾींदी ऐं ॿाहिरियों कम वरी बाबे खां थींदो बि कोन। अड़े थुक थई छोरा मां ॿाहिरियों कम न आहियां कंदो बाक़ी माणे कंदी आ जेका 24 कलाक खट में चंबड़ी पई आ। हाँ ऐं मूंखे ख़बर आ त तूं ॿाहिरि वरी कहिड़ियूं कोडरूं हणंदो आहीं। कोन हणंदो हा कोडर कोन हणंदो हा पर घर जो ख़र्च त हलायां थो न बाबा। ओ खाराई बि हराम थो न। केड़ो तूं हक़ हिलाल जो कमाए थो अची। कुछ ध्यान कर उहो ॻाल्हाए जेको ॿिया बि ॿुधनी। जॾहिं तूं वखर वठी ईंदो आ छोकरे जे वात में आङुर हणी गिरहो कढी वठंदो आ। छोकरे जी कमाई हराम बाबा की हिलाल कमाए तो खाराए। सब सालू ले सुरीला थियान हिन घर में निजण कोई एकड़ो सालू आ। वञी मरो सलीमा तू कुछ वक्त लाइ वज़ीर ते नज़र रख। सजावल खान तव्हां जो सोट तव्हां सां धोखो करे सघे थो? सलीमा मुंहिंजो सौट ते मिड़ई शक थी पियो आहे।
पंजन ते शक करण चंगी गाल ना है। इन लाइ चवां थो त तूं उन्हनि ते थोरो नज़र रख। अलाह कंदो त हुन जा हथ साफ़ हूंदा, पोइ मुंहिंजो सौट तां शक लहंदो। मुंहिंजो बि वज़ीर मथां उन वक़्तु शक थी पियो जॾहिं तव्हां उन चोर जी पुछा कई जेको नवाब खान जे ॻोठ जो हो। कुछ साल पहिरियां नवाब खान जे ॻोठ में हिकु नओं चोर मूसा सामाणियो हो। उहा राति ख़ाली न हुई जंहिं राति उहो छोरो को न को ढोर खाए हिते पहुचे, पर वरी अहिड़ो गुम थियो जो अञा ताईं ज़ाहिर न आहे। पर इहा ख़बर न आहे त उहो छोरो अञा ताईं ॾोह करे थो या न। तव्हां छा था सम्झो त चोर एतिरो जल्दी चोरी ऐं हेराफेरीअ जा हथ खणी वेंदो? अकबर हिन छोरे खे ॻोल्हे हथ कर ऐं हुन सां पंहिंजा वास्ता वधाए, छो त हिन चोरे जे हथां ई मूंखे हिकु ॾींहुं नवाब खान जो पटको धूड़ कराइणो। तव्हां सां वेझड़ा जे करे छोरो सम्झी वेंदो त असां हुनखे कंहिं चाल में फासाइण था चाहियूं, तॾहिं हू वास्तो ॾुखियो रखंदो। अकबर हिकु चकर इन छोरे खे सिर्फ़ मूं वटि वठी अच, बाक़ी उन सां वास्ता मां पाण वधाईंदुसि। तव्हां में त दुश्मन खे बि दोस्त बनाइण जो हुनर आहे। सलीम, कंहिं बि जवान जी तूं हिकु दफ़ो रुगो तारीफ़ कर, पोइ कॾहिं बि तोखां कंधु न कढाईंदो। बाक़ी जेकॾहिं हुन जी गिला कए त हो पंहिंजो होश विञाए छॾींदो। जीअं असां पंहिंजी तारीफ़ ॿुधणु चाहींदा आहियूं, तीअं हर माण्हू बि इहे पंहिंजी तारीफ़ ॿुधणु चाहींदो। जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे सौट खे मुठ में करणो आहे त हुनजी भेण हाकिमज़ादीअ सां तव्हां ॿिन्ही भाइर मां हिक खे शादी करणी पवंदी। लाला जा पी मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। वज़ीर उनखे चाहे थो ऐं हाकिमज़ादी सां वज़ीर ई शादी कंदो। लाला खे छो तो सलाह ॾी इहे? हाँ अम्मा, ही तू छा थी चवीं? ही तू कहिड़ी ॻाल्हि थी करी? ही तो वारो मीटर फ्री अची हिते छो अची बीठो? वज़ीर तूं इहो छा थो चई पुट? छा तूं हाकिमज़ादी खे पसंदि कोन थो करी? बंदूक अहिड़ी तलाकल रन खे जेकॾहिं अहिड़ी चङी हुजे आ मां त पहिरियों मुड़ुसु छॾे अचे हा। हाँ त पोइ इहा ॻाल्हि आहे। पहिरियां तूं कमरे में हल, उते हली कचहरी कयूं था ऐं वाइदा बि कयूं था। अच्छा लाला, जेकॾहिं वज़ीर नथो मञे त तूं ई हुन सां खणी शादी कर। न भाना, किनी मच्छी आ हुनखे हिन घर जी इज़त कोन बणाईंदासीं। बाबा, वज़ीर सही थो चए। जेकॾहिं सौट पंहिंजे धीउ जो संगे न त मां करण लाइ तयारु आहियां शादी। जेकॾहिं मां तव्हांजे सौट खे हमदर्दी ॾेखारी ऐं मिटी करण लाइ चयो त तव्हांजो सौट ईअं ई चवंदो? चाचा साईं, जेकॾहिं तव्हां मूंखे पंहिंजो सम्झी मूं मथां बार लाहिणु चाहियो था त मां तव्हां खां कंधु न कढाईंदुसि, न कोई इनकार कंदुसि। पर मां पंहिंजी भेण सारा जे रिश्ते खां अॻु में पंहिंजे अदीअ जो बार लाहिणु थो चाहियां। तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हां पंहिंजे कहिड़े पुट लाइ मूंखां संग घुरिजे आहे? सम्झी वियुसि बाबा। जॾहिं बि असां सौट खां रिश्ते जी घुर कंदासीं न, हू हाकिमज़ादीअ जो संग असांजे घाटे में हणंदो। जेकॾहिं असां हुन रिश्ते खां इनकार कयो न त सौट खां हमेशह हमेशह लाइ परे पइजी वेंदासीं। हा पुट, उनजे करे सारा जे रिश्ते जी घुर नथा करे सघूं। बाक़ी जेकॾहिं तव्हां मां केरु हाकिमज़ादी सां शादी करे त बाबा, छॾियो सौट सां मिटी माइट जा रिश्ता। असांखे संगत ॿिए हंधा बि मिली सघनि था। बाक़ी हा, ज़माने ख़ातिर सौट जे वेझो रहणो पवंदो न। पुट वज़ीर, जेकॾहिं तोखे छोकिरी सां शादी नाहे न करणी त पंहिंजा पेर सोगा कर। ये सौट जे घर चक्कर हाण बंदि कर। जी मां। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।